शांति हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप, मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां, मां आत्मा आनंद स्वरूप आहियां, मां आत्मा शक्तिशाली आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि जीवन में असांखे हमेशा धैर्यता सां कमु करणो। जीवन में माण्हू जल्दी जल्दी अधीर थी वेंदा आहिनि, जल्दी जल्दी कुझु बि सोचे वठंदा आहिनि, कुझु बि करे वठंदा आहिनि। पोइ परिणाम छा थींदो? गड़बड़ थी वेंदी आहे। है न, हिन करे असांखे हिकु बार सम्झी वठो न जीवन खे, न त उन अनुसार ई अगरि हलंदा रहंदासीं त असांजे लाइ बि फ़ाइदो आहे, ॿियनि जे लाइ बि फ़ाइदो आहे। घड़ी घड़ी अगरि माण्हुनि खे सम्झाइणो पए हीअं न हीअं कर, हीअं न हीअं कर, न माण्हू नंढनि ॿारनि खे त फटाफट चई छॾंदो, डांटे छॾंदो, मारे छॾंदो, लेकिन वॾनि खे छा कजे? हिन समय नंढा वॾा शरीर सां न ॾिसो, हिन समय सभी नंढा आहिनि, सभी ॿुढा आहिनि, मतिलबु सभिनि जी बुद्धि नंढी आहे, सभिनि जी सम्झ नंढी आहे, सभी माण्हुनि जी सोच बुद्धि जी त कम ई नथी करे, चाहे नंढा आहिनि चाहे वॾा आहिनि। ऐं कोई अगरि कंहिंखे सम्झाए त उहे त माण्हू सम्झंदा ई न आहिनि, चईंदा आहिनि असां ई सही आहियूं, असां ई वॾा आहियूं। कोई बि हुजे, न हर हिक खे लॻंदो आहे मां सही आहियां, मां वॾो आहियां। स्पेशली ॾिसो नंढे ॿार खे त माण्हू त बि ज़बरदस्ती कमु कराए वठे, न जेसि ताईं माण्हू शादी नथो करे तेसि ताईं माण्हू कि माउ पीउ भले पंहिंजे कंट्रोल में रखी सघंदो, कीअं न कीअं करे हुनखे पकड़े रखंदो, लेकिन शादी थियण खां पोइ ॿ नंढा ॿार मिली वेंदा आहिनि ऐं उहे सोचंदा आहिनि असां वॾा आहियूं, है न। माण्हू त सोचंदा आहिनि शादी कंदा सम्झी वेंदा, है न, बसि शादी जी उमिरि थी शादी कराए छॾी, चईंदा सम्झी वेंदा, उन खां पोइ त ॿियो ई मुसीबत अची वेंदी आहे। पहिरियों त हिक खे संभालणो पवंदो हुयो, हाणे अगरि छोरी बि उन ई समझ जी आहे, हुनजी हुन में हली वई त ॿिन्हिनि खे सम्झाइण ॾाढो मुश्किल थी वेंदो, है न। पोइ माण्हुनि जो मथो भारी थी वेंदो आहे। हिन समय शादियूं कराइण बि मथो भारी आहे ऐं शादी खां पोइ बि माण्हुनि जो मथो भारी थो थी वञे, न छो जी माण्हू सोचंदा आहिनि असां वॾा थी वियासीं, माण्हू बि हुनखे हुन नज़र सां ॾिसंदा आहिनि, शादी थी वॾी थी वई, लेकिन सम्झ सां त नंढा ई आहिनि न, है न, सम्झ सां त नंढा ई आहिनि। ॿियो पहिरियों त माण्हू छोरियुनि खे घरनि जो कमु कराईंदा हुया, छोरनि खे ॿाहिरां जो धंधो कराईंदा हुया। अॼुकल्ह त ॿई पढ़ाई कंदे कंदे शादियूं कंदा आहिनि त छोरियूं चवंदियूं मां घर जो कमु छो करां, उनखे ज़बरदस्ती धंधे ते मोकिलींदा आहिनि त चवंदा आहिनि मां पंहिंजो बिज़नेस खोलां। त ॿिन्ही तरफ़ां अॼुकल्ह जीवन में गड़बड़ी आहे, माण्हू पढ़ाई न करे त प्रॉब्लम आहे, ऐं ज्यादा पढ़ाई पढ़ी वठे घर जो कमु न सिखे त प्रॉब्लम आहे।
न ज्यादा नौकिरी धंधो बि माण्हू खे अॼुकल्ह नौकिरी धंधा आहिनि काथे। न हर हिकु सोचे थो असां पंहिंजो ई धंधो करूं। नौकिरियूं त आहिनि बि त माण्हू हुते बि माण्हुनि खे ज़बरदस्ती कंहिंजी ॿुधी नथो सघे न अॼु इंसान। हिन करे माण्हू पंहिंजो पंहिंजो कमु करणु प्रिफर था करनि, है न। लेकिन छोरी जे लाइ त ॾाढी मुसीबत आहे, छो जी हुन त घर जो कमु कयो ई कोन अथई। ऐं ससु त सोचदी न हीअ आई आहे त हाणे मूंखे सुख ॾींदी, मूंखे रोटी ठाहे ॾींदी, हाणे मां आराम कंदमि। त उहो गड़बड़। पर माण्हुनि जी ॾिस सम्झ ई ख़राब थी वई आहे न, है न। ॿार न पढ़नि त ज़बरदस्ती पढ़ायो, हुन खां पोइ घर जो कमु त कंदा न, पढ़ाई में बिज़ी। ऐं कोई शुरू खां ई माण्हू अगरि ज्यादा घर जो कमु कराए छोरियुनि खे ज्यादा न पढ़ाए त चईंदा इहे बैकवर्ड आहिनि, पुराणी सोच आहे, ईअं आहे। लेकिन शादी खां पोइ त हुनखे उहो ई करिणो आहे न शादी खां पोइ त उहा ई लेडीस सुठी लॻंदी आहे न सभिनि खे, जेकी घर जो कमु सुठी रीति करे, है न। हर हिक खे ससु चईंदी नुंहुं कहिड़ी सुठी आहे जो घर खे सुठी रीति संभाले, है न। पति चईंदो ज़ाल कहिड़ी सुठी आहे जो घर खे सुठी रीति संभाले, घर में शांति करे हले, सभिनि सां मिली जुली करे हले। हाणे हू त हुननि सिखियो ई न आहे, छो जी शादी खां पहिरियों त सभु माण्हू चईंदा आहिनि पढ़ पढ़ पढ़। त सोच ई माण्हुनि जी गड़बड़ी वारी आहे। ॿारनि खे माण्हू जीवन ते हुन ट्रैक ते वठी ई नथो हले, है न। पुट खे बि चईंदा पढ़ पढ़ पढ़, बिज़नेस न कर, जॉब कर। हाणे जॉब में त एतिरी कमाई आहे न, पोइ किथां ईंदो। पोइ वापसि अधु माण्हू घर में, अधु माण्हू बिज़नेस करनि, उहो जॉब करे। जॉब में त एॾो ख़र्चो आहे ई न, वठिणो त उन्हनि खां ई पवंदो। पोइ धंधे ते लॻंदो त हुनखे मन त लॻंदो न। त माण्हुनि जी बचपन खां ई माउ पीउ सुठी रीति नथो पाले न या त ॿई कम सिखायो, पर एतिरो टाइम ॿारनि खे मिलंदो न आहे। एॾो स्कूल ट्यूशन पढ़ायूं त इहे सभु कमु मिलंदो न। हुन खां पोइ उन्हनि पंहिंजो दिमाग़ ठाहे छॾियो की बसि पढ़ाई लिखाई करणी आहे, घर जो कमु धंधो त नौकर कंदा आहिनि। पोइ हुननि जी सोच खे बि परिवर्तन करो, फालतू कमु था करनि माण्हू। तंहिंखां सुठो पहिरियों खां ई हुननि खे अहिड़ी लाइन में लॻायो न, या शादी करे डॉक्टरी कराइणी आहे, इंजीनियरिंग कराइणी आहे, नौकिरी धंधो कराइणो आहे, त हुन सां गॾु हिकु कमु करण वारी माईअ खे बि मोकिले छॾियो, है न। ताकी इहे ई कमु कंदी मुंहिंजे बदिरां, मां नौकिरी धंधो कंदमि। त चिक चिक थींदी न, डिवोर्स थींदो ई न। ससु खे नुंहुं सुठी लॻंदी, हा भई घर में कोई कंहिंखे वठी आई आहे, उहो ई कमु कंदी, ससु बि आराम कंदी। त माण्हुनि जी शुरू खां ई सोच पहिरियों ॾिसो, तव्हांखे तव्हांजी नुंहुं कहिड़ी सुठी थी लॻे। सॼो ॾींहुं तव्हांजी नुंहुं बि अची करे बसि पढ़े पढ़े, नौकिरी धंधो करे, उहो सुठी लॻंदी, है न। जॾहिं शादियूं कराइनि था त ॾिसनि था भई पढ़ियल लिखियल आहे, नौकिरी धंधो कंदी आहे, मुंहिंजी नुंहुं एतिरो पढ़ियल आहे, एतिरो पढ़ियल आहे। तंहिंखां सुठो त इहो ॾिसो न, घर जो कमु कंदी आहे, जो तव्हांखे खपे, जो तव्हांखे खपे न, उहो खपे न। पढ़ियल लिखियल ईंदी, तव्हांखे चांहि बि न काढ़े ॾे, पोइ तव्हांखे हथ में रोटी न ठाहे ॾे, उहो वणंदी नुंहुं। त पहिरियों इहो छो था ॾिसो पढ़ियल लिखियल आहे, पहिरियों ॾिसो सभिनि खे हथनि में रोटी ॾींदी आहे, चांहि ठाहींदी आहे, घर जो झाड़ू पोछो कंदी आहे। इहे त नथा ॾिसनि माण्हू। माउ पीउ बि इहे त नथो सेखारे, है न। पंहिंजी धीअरुनि खे माउ पीउ छा सेखारींदो, पढ़ाई पढ़ाई पढ़ाई। पोइ हुते वञी हुनखे ससु चए चांहि ठाहे ॾे, मां छो ठाहे ॾियां, हल माई न आई आहे झाड़ू पोछो करे, मां नौकराणी थोरी आहियां। पोइ छा थींदो, जीवन वेस्ट थो थिए न अॼुकल्ह माण्हुनि जो। त बाबा चवनि था ॾिसो
जेको जीवन में तंहिंखां सुठो त ऑल राउंडर ठाहिणो खपे, चाहे छोरो चाहे छोरी, भले पढ़ाई लिखाई बि करनि लेकिन ख़ुदि जो कम बि ॿारनि खे स्पेशली छोरनि खे शादी कराइणी अथव त ख़ुदि जो कम बि ख़ुदि ई करनि, है न। घर जो कम बि शुरू खां ई उन्हनि खे भई ये ठीकु आहे पढ़े थी ठीकु आहे कोई ॻाल्हि कोन्हे लेकिन कलाकु घर जो कमु करिणो आहे ताकी उन्हनि जी हैबिट में ईंदो, ताकी उन्हनि खे लॻंदो इहो कमु ख़राबु न आहे। उन्हनि खे घर जे कम जो बि महत्व ॿुधायो, न हिकु हर हर आत्मा खे हर इंसान खे कीअं जीवन जीअणो आहे, चाहे स्त्री आहे या पुरुष आहे। शादियूं कराइणियूं आहिनि त शादियुनि खां पोइ हर इंसान खे कीअं कीअं ज़िम्मेवारी निभाइणी हूंदी आहे उहो पहिरियों खां ई सेखारिणो, एॾो लाड प्यार सां पालण जी ज़रूरत ई न आहे कि पोइ शादी खां पोइ बि उहा माण्हुनि खे प्रॉब्लम थिए। जीवन जीअण सिखाए न, अॼुकल्ह माउ पीउ जीवन नथो जीअण सिखाए, बसि जीवन हिक ॿिए खे ॾिसी जीवन में बसि हलनि था बसि, लेकिन जीवन छा आहे छा न आहे अञा ॿार ख़ुदि उथण ई न सिखियो आहे, अञा हुनखे जीवन में कमाई जो महत्व ई न पतो आहे, अञा छोरी खे घर जे कम जो महत्व ई न पतो आहे, न बसि हा त उन्हनि खे तव्हां संबंध में कीअं जोड़े था सघो, सिखी वेंदा न 25 साल थी विया अञा ताईं न सिखिया आहिनि, शादी खां पोइ छा सिखंदा, त इहे जेसि ताईं छोरी खे इहे सम्झ में न अचे भई घर जी साफ़ सफ़ाई छो ज़रूरी आहे। माण्हू त चईंदा असांजे घर नुंहुं आई आहे लक्ष्मी आई आहे, उहो त हुते त उन्हनि सां सभु उहो ई एक्सपेक्ट कंदा आहिनि न की असांजी नुंहुं हीअं हुजणी खपे, हा न। ऐं हुनखे अगरि घर जी साफ़ सफ़ाई जो महत्व ई न पतो आहे, कीअं रोटी ठाहे करे उन्हनि ॾिबो आहे, कीअं दुआयूं कमाइबियूं आहिनि, कीअं पंहिंजे जीवन में असांजी जीवन में हाणे असांजो लाइ छा कमु आहे उहो ई उन्हनि खे पतो न आहे, कर्म छो करिणो आहे, असांजी ड्यूटी आहे असांखे सुठी रीति निभाइणी आहे, ये छो निभाइणी आहे, हिकु पुरुष खे धंधो छो करिणो आहे, हिकु घर में लेडी खे घर खे संभालणो छो आहे, जेसि ताईं उन्हनि खे इहो ई पतो न हूंदो एॾा ख़र्चा करे माण्हू शादी कराए थोरो बि कुझु थियो त सभु हिक ॿिए सां नाख़ुशि था थी वञनि, पोइ मज़ो नथो अचे माण्हुनि खे, तंहिंजे करे बाबा चवनि था जीवन में हमेशा धैर्यता सां जीवन जियो, सोचे सम्झी करे जियो कि आख़िर जीवन में छा ज़रूरी आहे, है न, छा ज़रूरी आहे, हिकु छोरी जे लाइ पढ़ाई ज़रूरी आहे या घर जो कमु ज़रूरी आहे। पढ़ाई बि ज़रूरी आहे लेकिन उन्हनि जे लाइ घर जो कमु बि ज़रूरी आहे, मतिलबु आहे छो जो उन्हनि खे पोइ हुन खां पोइ उहो ई करिणो आहे, मतिलबु आहे, हिन में कोई कूड़ी ॻाल्हि त न आहे, कोई लिकाइण वारी ॻाल्हि त न आहे, हिकु छोरी खे बि एक्सेप्ट करिणो ई पवंदो कि भले ई पढ़ियल लिखियल हुजे, अॼु भले ई जॉब करण वारी हुजे त बि हुनखे शादी खां पोइ उहा ई छोरी सुठी लॻंदी जो घर खे सुठी रीति संभाले सघे, आहे त आहे, दुनिया में सभिनि जी नज़र अहिड़ी आहे त आहे, उहो त लकीली हूंदो आहे कि हा भई कंहिंखे कोई अहिड़ो परिवार वारो, उहो बि वॾा वॾा माण्हू बि स्पेशली सिंधी फैमिलीज़ में त हर हिक खे उहा ई छोरी सुठी लॻंदी न, चाहे केतिरो बि नौकिरी धंधो करण वारी हुजे, उहे ॾाढा रिच फैमिली वारा हूंदा आहिनि जंहिंजे घर में ऑलरेडी ॾाढा माण्हू हूंदा आहिनि कमु करण वारा, उहे चईंदा न न इहे छो थी करे कमु, न या त अहिड़े घरनि में पंहिंजी धीअरुनि जी शादी कराए, न त हुननि जो जीवन ई ख़राब थो थी वञे, पोइ हिकदमि सां ट्रैक चेंज थी वेंदो, पोइ उन्हनि खे उन्हनि पहिरियों त सपना ॾेखारियो था पंहिंजी धीअरुनि खे कि हा ईअं पढ़, ईअं जॉब कर, ईअं कर, ईअं कर,
लेकिन अॻियां बि कहिड़े घर में हुनजी शादी कराइणी आहे तव्हांखे, जिते नौकर हुजनि नौकराणियूं हुजनि भई हर कम जे लाइ, तव्हां उन्हनि खे अहिड़ो आराम सां रखो। न त उन्हनि खे चओ भई हफ़्ते में हिकु बार झाड़ू पोछो करिणो ई आहे, भले माई खे छुटी करायो, रोटी ठाहिणी ई आहे, खीर चांहि ठाहिणो ई आहे। त पूरी समझदारी सां माण्हू कमु नथो करे न, अॼु बसि देखा देखी में शौक़ में सभु कुझु करे थो, पोइ उहो माइंड सेट थियो न, थोरनि ॾींहंनि खां पोइ माण्हुनि खे शादी खां पोइ खुदि खे मारे मारे करे कि हा असांखे हिते घर जो कमु करिणो ई आहे। पहिरियों त उन्हनि खे ई सेखारींदा आहिनि न घर जो कमु त छा आहे, इहे मायूं करे वठंदियूं, इहे सभु करे वठंदियूं। त बाबा चवनि था ॾिसो जीवन खे अगरि असां सोचे सम्झी करे ऐं रियलिटी में जीवन जियो, टीवियुनि में ॾिसी करे खुदि बि सपननि वारो जीवन न जियो, पंहिंजे ॿारनि खे बि सपननि वारो जीवन न ॾेखारियो। थोरो असलियत छा आहे जीवन में उहा माण्हुनि खे ॾेखारिणो खपे, सम्झाइणो खपे। न हिनजो मतिलबु इहो कई माण्हू डिजाइन न चएसि न त शादी ई न कंदी, हुन खां पोइ त हुनखे रियलिटी पतो ई लॻी वेंदी न, पोइ हुन खां पोइ माण्हुनि खे मज़ो नथो अचे। त तंहिंखां सुठो त पहिरियों ई हुनखे रियलिटी ॾेखारे करे एक्सेप्ट कराइणो आहे न कि हा भई ईअं आहे न। त बाबा असांखे चवनि था कि तॾहिं त हर जो बि माण्हू कर्म करे थो उहो सक्सेस थींदो न। भई माण्हू ईअं त सोचदा आहिनि हा भई डॉक्टर ठहूं, लेकिन डॉक्टर ठहिण खां पोइ बि माण्हुनि खे केॾो सफ़र करिणो पवंदो आहे, केॾो माण्हुनि जी ॿुधणी पवंदी आहे, केॾो माण्हुनि खे रिश्वत न वठनि त प्रॉब्लम थी वेंदी आहे न। किथे अगरि कंहिंजो कोई डॉक्टर ठही वञे, किथे कंहिंजी जॉब लॻी वञे, हुते सभु रिश्वत वठंदा हुजनि, उहो डॉक्टर न वठे त हुनजे लाइ त प्रॉब्लम थी वेंदी। तॾहिं ॾिसो केॾा सुठा सुठा डॉक्टर, इंजीनियर, IAS ऑफिसर, टीचर, हिन समय अगरि तव्हां सोशल मीडिया में ॾिसो त वॾे वॾे एग्ज़ाम पास करण वारा माण्हू बि छा था करनि, चांहि था विकिणनि, पोहा था विकिणनि, रोटी ठाहे माण्हुनि खे विकिणनि था। छो जी हुननि जो सोचियो हुयो उहो हुननि खे मिलियो ई न, ऐं कई त माण्हू सुसाइड ई करे छॾींदा आहिनि, ऐं कई माण्हुनि खे सच्चाई पतो लॻंदी आहे त माण्हू हुननि खे मारे छॾींदा आहिनि। छो जी माण्हू रियलिटी में जिए ई नथो, हा भई सपने में ॾिसे थो, टीवियुनि में ॾिसे थो हा भई डॉक्टर ईअं ठहिबो आहे ईअं ठहिबो आहे बसि। लेकिन हर जंहिं बि फील्ड में तव्हां अॻियां वेंदव न तव्हांखे हुते सफ़र करिणो ई पवंदो है न, कुझु न कुझु ॾिसणो ई पवंदो आहे। अगरि असां छोरियुनि जी बि शादी था करायूं, अगरि तव्हांजी छोरी जॉब कंदी आहे त हुनखे अहिड़ो ई घर ढूंढणो आहे कि भई उहो जॉब ई करे त हुनखे घर जो कमु न करे त हुनखे कोई माण्हू टोके न। इन करे माण्हू सोचदा आहिनि हा भई जॉब कंदी, पंहिंजे पति सां गॾु ॿी जॻह रहंदी, त ईअं ई ढूंढदा आहिनि। छो जी हुननि माहौल ॾिठो ई न आहे, संबंध कीअं निभाइबा आहिनि, त्योहार कीअं कबा आहिनि, ईअं हूअं। अॼुकल्ह सभु माण्हू चवनि था कि फैमिली खां परे रहंदी, हा अलॻि रहंदी। त बाबा असांखे चवनि था ॾिसो दुनिया में माण्हू ऐं ख़ुदि जी अगरि नुंहुं पंहिंजे पति खे अलॻि करे पंहिंजे हुनजे माउ पीउ सां न मिलणु ॾिए त उहो ख़राबु आहे, ऐं मुंहिंजी धीअ त अलॻि रहंदी, भई कोई झंझट ई न आहे। ऐं तव्हांजी नुंहुं तव्हांजे पुट खे अलॻि करे रखे त उहो सुठो न लॻंदो आहे, भई मुंहिंजी धीअ त आराम सां रहंदी, कोई झंझट न आहे। त इहे हिते ई त गड़बड़ी आहे न, पोइ मुंहिंजी धीअ ऐं नुंहुं में त फ़र्क़ु पइजी वियो न। अॼु नुंहुं जी माउ बि चईंदी मुंहिंजी धीअ त अलॻि रहे, ज्यादा चिक चिकी न रहे ससु सहुरे जी, उहो बि उहा सोचदी, तव्हां बि त ईअं ई था सोचो। त दुनिया में माण्हुनि जी सोच ई अलाए कहिड़ी आहे, खिचड़ी थी पके, अलाए छा था करनि।
त पोइ पाण हिकु ॼणो हिक खे दुख ॾींदो त उनजे कारण ॿियो दुख ॾींदो, ईअं हले थी साइकिल। पर कोई पंहिंजे पाण खे परिवर्तन नथा करनि, पंहिंजी सोच खे परिवर्तन नथा करनि। कोई ज्यादा ज्ञान ॿुधाए न त उन्हनि जी ॿुधंदा ई न आहिनि। हा भई पंजाबी में कीर्तन ॿुधाए थो, हल ठीकु आहे, सुठो आहे, पंजाबी में रहरास हले थी त ठीकु आहे। छो जी असलियत नथी पता लॻे न माण्हुनि खे। ज्यादा अगरि कंहिंखे सम्झायो, ज्ञान ॾे त उते माण्हू वेंदा ई न। छो जी ख़ुदि जी असलियत पतो लॻंदी न। पोइ ख़ुदि खे त माण्हू ग़लति सम्झण जे लाइ राज़ी ई न आहे, ॿिया ई ख़राब आहिनि, ॿिया ई ग़लति आहिनि। लेकिन असांखे बाबा परमात्मा सेखारींदा आहिनि कि स्व परिवर्तन करो, ख़ुदि जी सोच खे ॾिसो, ख़ुदि जे बोल खे ॾिसो, ख़ुदि जे कर्मनि खे ॾिसो। जॾहिं तव्हां चओ था मुंहिंजी धीउ आराम सां अकेली रहे, कोई ससु सहुरे जो हुनखे चिक चिक न थिए, आराम सां खाए पीए जॉब करे, त पंहिंजी नुंहं खे बि हूअं रहण ॾियो। पोइ नुंहं सां छो एक्सपेक्ट था करो कि असांखे रोटी ठाहे ॾे, इहे करे ॾे। त बाबा चवनि था ॾिसो, ख़ुदि जी सोच खे अगरि असां ॾिसंदासीं न, ख़ुदि जे कर्मनि खे, त असांखे पाण ई सम्झ में अची वेंदो कि मुंहिंजे जीवन में जो दुख परेशानी आई आहे न, इहे मुंहिंजे कारण ई आई आहे। छो जी मां हुनजे लाइ ईअं चयो, इन करे मूंसां बि ईअं थी वियो। है न, अॼु कोई बि माण्हू कंहिं बि कारण दुख परेशानी अगरि कंहिंखे थिए थी न, कंहिंजी धीउ अगरि दुखी आहे न, त हुन ज़रूरी या त ॿिए जी नुंहं खे दुखी कयो हूंदई या ख़ुदि जी नुंहं खे दुखी कंदी हूंदी। त हुनजो पोइ उल्टो असरु थींदो ई आहे। न चइण में त असां चईंदा आहियूं इहो मुंहिंजो माउ आहे, मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो भेण, लेकिन अगरि कोई जो भाउ अगरि पंहिंजी पत्नी खे परेशान कंदो हूंदो, दुखी कंदो हूंदो, त ऑब्वियसली उहो हुनजी भेण ते असरु पईंदो ई आहे। छो जी सभु भॻवान थोरी आहिनि, माण्हू बि चई ॾींदा न। तव्हांजी नुंहं बि चई ॾींदी तव्हांजी धीअ सां थिए त पतो लॻेव, त थी वियो न। हिन करे बाबा चईंदा आहिनि हिन समय संबंध बि हिकु परमात्मा सां ई रखो। या त मुंहिंजो माउ आहे, मुंहिंजो पीउ आहे, मुंहिंजो भाउ आहे, हुनजे चक्कर में माण्हुनि ते उल्टो असरु थी वेंदो। अगरि भाउ ज़ाल खे परेशान कंदो हुजे पंहिंजी ज़ाल खे, त हुनजी ज़ाल चईंदी तुंहिंजी भेण खे बि हुनजो पति परेशान कंदो न, तॾहिं तोखे पतो लॻंदी। थी वियो न उल्टो असरु। तंहिंखां त भाउ न आहे, भई ठीकु आहे भॻवान जो ॿारु आहे, मुंहिंजो न आहे, मुंहिंजो त भॻवान ई भाउ आहे न। छो जी माण्हू अहिड़ा कर्म करनि था, कंहिंजे पीउ अगरि कंहिंसां ग़लति कयो अथई त माण्हू चईंदा आहिनि न तुंहिंजे ॿारनि सां अथई त पतो लॻी वञे। सभु हिते ई आहे, लेकिन पोइ हुन पीउ जे कारण वीचारा ॿार दुखी थी वेंदा आहिनि, ॿारनि खे भुगतणो पवंदो आहे। हालांकि ॿारनि खे कुझु दुख न थींदो, पीउ खे दुख थींदो। ॿारनि खे कुझु न थींदो, लेकिन पीउ खे उहो दुख थींदो। लेकिन ॿार त फ्री रहंदा, छो जी उहो त हुननि जो त कसूर आहे न। हा भई उन्हनि जो कंहिंजे कारण उन्हनि खे उहो पए थो। त बाबा चवनि था इहे ई कर्मनि जी गति सभु हिते ई आहे। इन करे सदा पंहिंजे हर संकल्प बोल कर्म खे असांखे ध्यानु ॾेई करे हलणो आहे, ताकी उल्टो असरु असां ते न अचे। ऐं सभु संबंध हिकु परमात्मा सां ई निभाइणा आहिनि। छो जी कहिड़े बि संबंध जे कारण कॾहिं बि असां सां बुरो थी सघंदो है न। करे तव्हांजो भाउ ग़लति कमु थो, लेकिन हुनजो असरु तव्हां ते बि अची सघंदो आहे। इन करे उहो मुंहिंजो भाउ न आहे, उहो भॻवान जो ॿारु आहे, मुंहिंजो त भॻवानु भाउ आहे। भले दुनियादारी में अचण में चइणो पवंदो आहे भई इहे भाउ भेण आहिनि, लेकिन असांखे अंदरि मन में इहे ई सोचणो आहे कि मुंहिंजो त भॻवानु भाउ आहे, इहो भॻवान जो ॿारु आहे। छो जी कल्ह तव्हांजे भाउ कुझु ग़लति कमु करे छॾियईं त हुनजो असरु तव्हां ते बि ईंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी
सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना। कहिड़ी भी परिस्थिति में फुल स्टॉप लगाए करे स्वयं के परिवर्तन करण वारा सर्व जे दुआनि जा पात्र ठहो। बाबा चवनि था कहिड़ी भी परिस्थिति अचे जीवन में त हुनखे ख़त्म करण लाइ सदा यादि रखो मां आत्मा बिंदी परमात्मा बिंदी ऐं मां बिंदी